नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। हालाणी मां ख़बर ॾींदा हलूं त मुल्तान वासी ज़ाल धोखो करे घर जे सामान समेत 6 सालनि जे ॿार खे बि खणी फरार थी वई आहे। इन सिलसिले में तनवीर पीरज़ादो वेठल मिरापुर पंहिंजी माउ समेत प्रेस क्लब हालाणी में पहुची दांह ॾिनी आहे त 3 महीना अॻु मूं मुल्तान वासण तलाक याफ़्ता औरत मसमात 3 ॿारनि जी माउ हुमेरा अंसारी बेबी सां कोट सगोरी नौशरो में शादी कई हुई। जॾहिं त काल मां मज़दूरी सिलसिले में नवाब शाह निकिरी वियो हुयसि त पोइ मुंहिंजी गैर मौजूदगी में ज़ाल घर जो समूरो क़ीमती सामान मोबाइल फोन रोक रक़म समेत 6 सालनि जे नंढड़े भाउ खे अगवा करे फरार थी वई आहे। नौजवान चयो त मूं पंहिंजे मिटनि माइटनि खां बि पुछा कई पर का बि ख़बर न पइजी सघी आहे। जॾहिं त नंबर पिणु बंदि पिया आहिनि। हिन वधीक चयो त मुल्तान वासण औरत मूंखे रेलवे स्टेशन मिरापुर ते मिली हुई जंहिंसां मूं शादी कई, घर जो पूरो ख़र्च ॾींदो हुयुसि। जॾहिं त नौजवान जी पोड़ी अमड़ रोईंदे हुए साफ़ इन खे हदाईंदे चयो त मुल्तान वासण औरत खां मूंखे मुंहिंजो बचिड़ो वापसि कराए ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।